जी नाज़रीन, जीअं त हींअर असां मौजूदु आहियूं मनड़ो शहर में। पूरी सिंध जीअं मनड़ो शहर में गुज़िरियल 16 कलाकनि खां मुसलसल जेको बरसाति जो वसकारो जारी हुयो, उन मनड़ो शहर में तबाही मचाए छॾी आहे। हेठां वारा जेके इलाइक़ा आहिनि ऐं या जेके घर आहिनि हेठां वारा, उन्हनि में पाणी दाख़िल आहे। ग़रीब तबिको जेको आहे तमामु हिकिड़ो सख़्तु मुतासिर आहे। हाणे अचो त हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो वधीक छा चवणु आहे। कल्ह खां वठी बरसाति पई। कल्ह तक़रीबन 3 बजे खां वठी मनड़ो शहर ऐं आसपास सॼी सिंध जा जेका बरसाति पई आहे, तक़रीबन हिते 16 कलाक बरसाति वसी आहे। ऐं हिन बरसाति हिते ख़ासि तौर ते शहर जो ऐं फसलनि जो वॾो नुक़सानु कयो आहे। शहर में तव्हां हीउ ॾिसो त हेठाइनि में जेको आहे केतिरो पाणी बीठल आहे ऐं ॿाहिरि जेको आहे फसल जेको आहे तबाह थी विया आहिनि। असांजी जेको आहे अपील आहे कमिश्नर नवाब शाह ऐं वस वारनि खे त हिन जी ॿी न पर सिर्फ़ु हिते जेको आहे पाणी कढाए ॾिनो वञे त हुनजा लख थोरा थींदा। तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि MP MN, उन खां सहार लथी आहे तव्हांजे इन टाइम ताईं? असांजा चूंडियल नुमाइंदा इलेक्शन खां सवाइ कॾहिं बि हिते न ईंदा आहिनि। हिते जॾहिं माण्हू मुसीबत में हूंदा आहिनि त इहे चूंडियल नुमाइंदा असांखे नज़र बि न ईंदा आहिनि। हींअर मुसीबत आहे, हीअ पाणी आहे, मुसीबत आहे, पर चूंडियल नुमाइंदा तव्हांखे किथे बि नज़र न ईंदा, न को हुनजो आसिरो कजे। माण्हू पंहिंजे मदद पाण तहत या वरी जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया हिन जी हेल्प करे। असांजी बि उनखे अपील आहे कमिश्नर ऐं DC नवाब शाह। पाणी केॾो बीठो आहे, मच्छरनि जो आज़ार, ग़रीब माण्हू असां पंहिंजे मानी खाइण खां मजबूर आहियूं। ही बीमारियूं वधंदियूं, मच्छरनि असां काॾे वञूं? ग़रीब माण्हू, असांजी खुदा राया मदद कई वञे, असां ग़रीबनि सां ही पाणी हितां कढायो वञे। हिते अच वञ जो रस्तो कोन्हे, असांजो सॼो रस्तो बुॾो पियो आहे। हिते गोॾे खां मथे पाणी आहे, असांजा अच वञ जो रस्तो कोन्हे, असां घर सभु बुॾी विया आहिनि। असां हुकूमत खां अपील था करियूं त इहो पाणी असांखे कंहिं पासे निकाली करे ॾे, महिरबानी। जीअं तव्हां मनड़ो जे शहरनि जा व्यूज़ ॿुधा, उन्हनि चयो त जेको आहे असांजी कंहिं बि वार न कई आहे। हीअ हिकिड़ी कुदरती आफ़त आहे, लेकिन चूंडियल नुमाइंदनि MP MN खे घुरिजे तूं असांजी वार कनि, मगर कंहिं बि असांजी वार न कई आहे। हिननि इहो मुतालबो कयो पंहिंजो DC नवाब शाह, कमिश्नर नवाब शाह खां त हीउ जेको असांजे घरनि में या असांजे घरनि जे अॻियां तलाउनि जो ॾेख ॾेई रहियो आहे पाणी, इहो नेकाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम अहमद भाटी, KTN न्यूज़, मनड़ो। हाँ हाँ